बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां सभिनीनि खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। नाज़रीन, प्रोग्राम सुबुह मेहरान अव्हां जे लाइ लाइव खणी ईंदा आहियूं ऐं लाइव प्रोग्राम में अव्हांखे बि प्रोग्राम में शामिलु करण जी यकीनन असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे। ऐं प्रोसीजर इहो हूंदो आहे त स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो, तव्हां हुनखे डायल करे सघंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थी सघंदा आहियो। प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघंदव टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान जे साथ सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं मां थोरो मौसम जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि। पाण सभु ॼाणूं था त हीउ डिसंबर खां पोइ जेको जनवरी जो महीनो हूंदो आहे या एंडिंग ऑफ जनवरी, जेके इहे कुझु ॾींहं असांखे नसीबु थींदा आहिनि, 7, 8, 9 ॾींहं, इन्हनि में तमामु घणो सीउ हूंदो आहे। बल्कि हीउ पूरो जनवरी पाण ईअं चई सघूं था त मिड ऑफ द जनवरी असांजो तमामु घणो थधो गुज़रियो आहे, त पाण तमामु घणी थधि बर्दाश्त कई आहे। ऐं ठीकु आहे, कॾहिं कॾहिं जेको आहे सो ईअं थींदो आहे, हीउ मौसम जूं तब्दीलियूं आहिनि ऐं मौसम थधी हूंदी आहे त पाण सभिनीनि खे सुठो लॻंदो आहे। बट कॾहिं कॾहिं जेको आहे न ईअं हूंदो आहे त पाण सम हाउ उन मौसम में एडजस्ट थींदे थींदे थोरो असांखे टाइम लॻी वेंदो आहे, विच में थोरा बीमार बि थी पवंदा आहियूं। ईअं बि थींदो आहे, थोरो टाइम गुज़रंदे असां हुन मौसम में एडजस्ट बि करे वेंदा आहियूं। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ऐं थधि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ऐं बर्फ़बारी, कोयटा, चमन, ज़ियारत, क़िला सैफुल्ला, क़िला अब्दुल्ला ऐं पशीन में बादल बरसी पिया। बनून ऐं औरकज़ई समेत KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसाति। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे में अॻकथी कई वई आहे। ऐं मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति थींदी, उनजो इम्कान ॾिनो वियो आहे। ऐं सुभाणे खां थधि में पिणु इज़ाफ़ो थींदो। ॿार स्कूल यकीनन जेको आहे सो उहे टाइमली वेंदा आहिनि। ऐं असां जेके जॉब कंदड़ माण्हू हूंदा आहियूं, उहे यंगस्टर्स हुजनि या वॾी उमिरि जा हुजनि, जिन जो कंहिं न कंहिं इदारे सां ताल्लुक़ु हूंदो आहे, वास्तो हूंदो आहे, त पाण सभु जेको आहे न टाइमली घरां निकिरण जी कोशिशि कंदा आहियूं। पोइ जॾहिं मौसम थधी हुजे थी ऐं थधि घणी हूंदी आहे त पोइ यकीनन घणो जेको मसइलो थींदो आहे न, उहो ॿारनि खे थींदो आहे, जेके स्कूल वेंदड़ ॿार हूंदा आहिनि। अॼु मां सुबुह जो आयमि पे, तव्हां यकीन कयो, अॼु मुंहिंजी काफ़ी ॿारनि ते नज़र पई। ऐं उहे ॿार ख़ासि तौर ते जेके बाइक ते वेंदा आहिनि, ऐं नंढड़ा सफ़ा क्यूट प्यारा प्यारा ॿार जेको आहे सो उन स्कूल ड्रेस में हुजनि था, उहो जेको आहे सो फुल किट में मौजूदु हूंदा आहिनि। के ॿार उहो उन्हनि जी चहिरे ते ख़ुशी नज़र ईंदी आहे, के ॿार जेको आहे रोईंदा स्कूल वेंदा आहिनि। पर मूंखे लॻंदो आहे पेरेंट्स जे लाइ वाक़ई ॾाढो वॾो इहो चैलेंज हूंदो आहे त सुबुह साण ॿारनि खे जेको आहे सो उथारीनि था, वरी ॿारनि खे फ्रेश कराइणु, उन्हनि खे प्रॉपर तयारु करणु, ऐं वरी तव्हां उन्हनि खे विहारे मानी खारायो, ब्रेकफास्ट ॿारनि जे लाइ तयारु कयो, वरी खाराइणु ॾाढो वॾो माउनि जे लाइ चैलेंज थींदो हूंदो। सुबुह जो टाइम, वरी थधि जा ई ॾींहं, वरी ॿारनि खे टाइमली तव्हांखे स्कूल मोकिलिणो पवे, त उनखां पोइ यकीनन वरी तव्हांजा पंहिंजा कमकार हीउ प्रोग्राम खणी ईंदा आहियूं अव्हां जे लाइ। त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं पहुचायूं। ऐं यकीनन प्रोग्राम ख़ूबसूरत तॾहिं थींदो आहे नाज़रीन जॾहिं तव्हां हिन प्रोग्राम जो हिसो बणिजंदा आहियो। हिन प्रोग्राम में तव्हांजो साथ असांजे लाइ ॾाढो अहमियत जो हूंदो आहे। काल्ह जे ॾींहं ते जॾहिं मूं प्रोग्राम कंडक्ट कयो त काफ़ी सारियूं शयूं औरतुनि जे हवाले सां प्रोग्राम में डिस्कस कयूं हुयूं। औरतूं चाहींदियूं आहिनि त असां पंहिंजी स्किन जो बि ख़्यालु कयूं, असां पंहिंजी हेयर ग्रोथ जो बि ख़्यालु कयूं, असांजी स्कैल्प हेल्थ बि जेको आहे न उहा सुठी हुजे। ऐं ड्रेसिंग जे हवाले सां बि काफ़ी औरतूं कॉन्शियस हूंदियूं आहिनि। त सुठी ॻाल्हि आहे, माना पंहिंजे पाण खे विसारणु न घुरिजे, पंहिंजो पाण सां बि जेको आहे सो सुठो वक़्तु गुज़ारणु घुरिजे। ऐं हाणे वरी जेको आहे न असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजो पाण सां वक़्तु गुज़ारण जी, त इहो शइ किथे न किथे पहिरीं जे टाइम में मूंखे लॻंदो आहे त औरतुनि खां मिस थियल हुई। उहे उन ॻाल्हि खे शायदि किथे उन्हनि विसारे छॾियो त पंहिंजो पाण खे बि वक़्तु ॾियणो हूंदो आहे। मी टाइम बि का शइ हूंदी आहे ऐं असां पंहिंजो पाण ते थोरो ध्यानु ॾियूं। इहा शइ इन जे लाइ सुठी हूंदी आहे त माण्हू जॾहिं पंहिंजे पाण ते थोरो घणो ध्यानु ॾींदो आहे त यकीनन उहो मेंटली बि जेको आहे न उहो फिट या फ्रेश ज़रूरु फील कंदो आहे। तव्हां खोड़ सारा कमु कंदा हूंदा, उनखां पोइ अव्हांजो जेको वक़्तु आहे उनमें तव्हां चांहि पियो, कॉफ़ी पियो, को किताबु पढ़ो, पंहिंजी केयर कयो,
ऐं जेको आहे सो पंहिंजो पाण खे वक़्तु ॾियो त यकीनन उन सां जेको आहे न माण्हू फ्रेश ज़रूरु थिए थो, थोरो रिफ्रेश ज़रूरु थी वेंदो आहे। उन खां अलावा जॾहिं असां तमामु कमनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त चवंदा आहियूं न हिकिड़ो सिधो सिधो रोड हुजे ऐं यू टर्न न हुजे त पोइ मंज़िल जेको आहे उहा मुश्किल आहे। माना सिधे रोड ते तव्हां वञो, यू टर्न वठो ई न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जेको आहे तव्हांखे का उहा मंज़िल जेको आहे नज़र ई कोन ईंदी। त उनजे लाइ यू टर्न्स जेके आहिनि उहे ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि। उन ई तरह जेके बि तव्हांजूं एक्टिविटीज़ आहिनि त उनमें मुख़्तलिफ़ 2-3 कम जेके हूंदा आहिनि न उहे ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि। न त हिकिड़े ई कम में चवंदा आहिनि त माण्हू जेको आहे न उहो साइकोलॉजी इन ॻाल्हि खे साबित करे थी त माण्हू जल्दी थकिजी पवंदो आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं तव्हां सां अॼु जे प्रोग्राम में मां ॻाल्हियूं करणु चाहींदमि। गुल प्लाज़ा जे हवाले सां बि जेको आहे सो थोरो मां डिस्कस करणु चाहींदमि अवां सभिनीनि सां। पाण सभिनीनि ही जेको आहे सो कराची में थींदड़ सान्हो ॾिठोसीं ऐं असां उहे वीडियोज़ ॾिसी बि कोन पिया सघूं त थोरो जेकॾहिं सोचिजे थो त उते जेके माण्हू मौजूदु हुया जिन पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए उतां खां पाण निकिता आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे सेव बणायो आहे त उन्हनि जे लाइ केॾो वॾो इहो मौजज़ो हूंदो त हिकिड़ो प्लाज़ा में उहे वञनि था, उते अचानक जेको आहे सो शॉर्ट सर्किट थिए थो, बाहि सॼे प्लाज़ा खे वकड़जी वञे थी ऐं काफ़ी माण्हू उन में जेको आहे सो उन्हनि जी डेथ थिए थी ऐं पाण कुझु माण्हू पंहिंजी हिमत जॾहिं ॿाहिरि निकिरनि था त उन्हनि जे लाइ इहो यकीनन तमामु वॾो मौजज़ो हूंदो। मां राति जो कुझु चंद वीडियोज़ ॾिठमि पे त जेके माण्हू प्लाज़ा में मौजूदु हुया ऐं जेके पंहिंजी मदद पाण तहत निकिरण जी उन्हनि कोशिशि कई, उन खां पोइ वरी रेस्क्यू वारनि कुझु माण्हुनि खे जेको आहे सो उतां उन्हनि जी हेल्प कई आहे, उन्हनि खे ॿाहिरि कढियो आहे। सो उन्हनि जा नंढा नंढा क्लिप्स हुया, नंढा नंढा इंटरव्यूज़ हुया। उन्हनि जे ॻाल्हाइण में माना महसूसु थिए पियो उहो ख़ौफ़, उहो डपु या उते मौजूदु को बि माण्हू हुजे उन सां जेकॾहिं इन तरह जी उहा ट्रेजेडी थिए ऐं उहो माण्हू जेकॾहिं ॿाहिरि निकिरे त उनजे ॻाल्हाइण मां उहो यकीनन पाण अंदाज़ो लॻाए सघूं था त उन में उहो डपु बि हूंदो, उहो ख़ौफ़ बि हूंदो। गुल प्लाज़ा में रेस्क्यू ऐं रिसर्च ऑपरेशन जारी आहे। अॼु 6हें ॾींहं बि जेको आहे सो इहो रिसर्च ऑपरेशन हली रहियो आहे। इमारत जे किरियल हिसनि जे मलबे हेठां वधीक लाश मिलण जो पिणु नाज़रीन इम्कान आहे। गुल प्लाज़ा जे चौतरफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री बीठल आहे, मुक़ररु थियल आहे ऐं माण्हू जेके बि उते आहिनि पंहिंजे वारिसनि जे लाइ उते मौजूदु आहिनि। लाॻापियल अमलदारनि खे अंदरि अचण जी इजाज़त आहे, कंहिं बि आम माण्हू खे उते जेको आहे सो अचण जी इजाज़त कोन पई ॾिनी वञे। DC ॾखण जावेद नबी खोसो जो चवणु आहे त गुल प्लाज़ा सान्हे में 55 खां 60 माण्हुनि जा लाश मिलिया आहिनि। 14 ॼणनि जी सुञाणप थी आहे, 8 जी सुञाणप DNA ज़रिए कई वई आहे ऐं 48 लाशनि जो पोस्टमार्टम मुकमल कयो वियो आहे। 86 ॼणा अञा लापता आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे DC ॾखण वधीक चयो त रेस्क्यू ऑपरेशन ख़तमु थियण बाबति टाइम फ्रेम नथो ॾेई सघिजे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे पई, बाहि लॻण जो कारण पिणु मालूम कयो वञे पियो ऐं यकीनन जेको हिन तरह जा जेके असां वटि असां जहिड़े मुल्क में जॾहिं इंसिडेंट्स थियनि था, नुक़सान थियनि था त पोइ टाइम फ्रेम जेको आहे सो उहो मुक़ररु कोन हूंदो आहे ऐं घणे टाइम ताईं उहो जेको आहे सो सर्च ऑपरेशन हली रहियो हूंदो आहे। बसि इहा ई पाण दुआ करे सघूं था त जेके बि उते लवाकीन मौजूदु आहिनि, जेके बि पंहिंजनि जा उहे लाश वठण जे लाइ उते मौजूदु आहिनि, DNA ज़रिए उन्हनि खे जेको आहे सो उहे आसानी सां मिलनि। हालांकि इहो प्रोसेस ॾाढो ॾुखियो हुजे थो ऐं जॾहिं सिर्फ़ु मीडिया ते वेही ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं तमामु शयुनि खे, तॾहिं बि महसूसु थींदो आहे त हीउ तमामु घणो हिकिड़ो जेको आहे न ॾुखियो अमल आहे। उन्हनि जे लाइ असां दुआ ई करे सघूं था त अलाह साईं उन्हनि खे सब्र जमील अता फ़रमाए। हिकु इंसान जी जान वञणु जेको हूंदो आहे न, चयो वेंदो आहे त उहा इंसानियत ते वॾो सुवालु हूंदो आहे, हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क हूंदो आहे। पर हिन तरह जा वाक़िया असां जहिड़नि मुल्कनि में जॾहिं थींदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त कीअं इंसाननि जूं जानूं वेंदियूं आहिनि, कीअं ख़ानदान तबाह थींदा आहिनि, कीअं फैमिलीज़ डिस्ट्रॉय थी वेंदियूं आहिनि, पर को जेको आहे न उनजो रिज़ल्ट कोन मिलंदो आहे, अज़ालो कोन्हे को। हिन तरह जे इंसिडेंट जो को बि अज़ालो कोन थो थी सघे। भले असां वटि जेको आहे न माना हिकिड़ो ऐलान थी वियो आहे त 1-1 करोड़ जेको आहे सो उन्हनि फैमिलीज़ खे ॾिनो वेंदो जिन जो जानी नुक़सानु थियो आहे, पर 1 करोड़ कंहिं हिकु माण्हू जी जान जी क़ीमत नथी थी सघे। हा, उन्हनि जे बारे में थोरो जेकॾहिं सोचिजे न त घर जा 30 भाती आहिनि, खणी वेला 15 भाती आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो जेकॾहिं कमाईंदड़ आहे ऐं उहो गुल प्लाज़ा जहिड़े सान्हे में उहो शहीद थी वञे थो, उहो जेको आहे सो डेथ थी वञे थी,
पोयां जेके घर जा भाती आहिनि उन्हनि जी छा हालत हूंदी, जिन जो हिकिड़ो कमाईंदड़ आहे। घर जा 10 भाती आहिनि, 8 भाती आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो कमाईंदड़ आहे। उते मज़दूर ॿार बि मौजूदु हुया जेके 10 हज़ारनि ते 15 हज़ारनि ते जेको आहे सो उते अची करे मज़दूरी करे उहे 10-15 हज़ार खणी पंहिंजे घर वेंदा हुया। मज़दूरी ॾाढी ॾुखी हूंदी आहे। ऐं चाइल्ड लेबर जो तव्हां जॾहिं उन ते डिस्कस कयो था, उन ते पढ़ो था, उन लॉ ते वञो था, त असांखे एक्ट त नज़र अचे थो, पर अमल दरामद असां वटि हूंदी कोन आहे। त ॿारनि खे पाण उन लेबर वर्क कंदे ॾिसी रहिया हूंदा आहियूं। उन्हनि खे मोकिलण वारा जेके घर भाती हूंदा आहिनि, जेके माइट हूंदा आहिनि, उहो यकीननि ख़ुशी सां उन्हनि ॿारनि खे कोन मोकिलींदा हूंदा। मजबूरियूं तमामु घणियूं फेस करे रहिया हूंदा, तॾहिं ॿार जेको आहे सो उन लेबर वर्क जी तरफ़ अॻियां वधंदा आहिनि। सो केतिरा ई ॿार, केतिरा ई नौजवान, केतिरा ई वॾी उमिरि जा माण्हू जेके गुल प्लाज़ा जे इन सान्हे में शहीद थी विया आहिनि, उन्हनि जे लाइ यकीननि पाण जेको आहे सो दिलि सां दुआ करियूं था त अलाह तबारक व ताला उनजे घर भातियुनि खे सुकून ॾिए, उन्हनि खे सब्र ॾिए, छो त हीअ जेका घड़ी आहे यकीननि ॾाढी ॾुखी आहे। अच्छा, कल्ह मूं हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी पई त क्लैशनकोफ ठाहिण वारे हिकु टाइम अहिड़ो आयो त उनखे पंहिंजी क्रिएशन ते ॾाढो ॾुखु थियो, उन ॾाढो अफ़सोस जो इज़हार कयो, उनखे रिग्रेट थियो त मां जेको आहे सो इहा मुंहिंजी क्रिएशन आहे ऐं हिन सां जेको आहे सो इंसानी जानूं वञनि थियूं ऐं माण्हू जेको आहे सो ख़तमु थियो वञनि, ज़िंदगियुनि खे नुक़सानु आहे, फैमिलीज़ खे नुक़सानु आहे, ख़ानदाननि खे जेको आहे सो नुक़सानु आहे, फैमिलीज़ डिस्ट्रॉय थी वञनि थियूं, इंसानियत खे नुक़सानु आहे, त उनखे इहो रिग्रेट थियो। पर किताब छपण वारे, किताब लिखण वारे, किताब ठाहिण वारे या जेको नौजवाननि जे हथनि ताईं किताब पहुचाए थो, उनखे कॾहिं को बि रिग्रेट कोन थियो हूंदो त मां ही कमु छो कयो, मां कलम खे हिन तरह जेको आहे सो इस्तेमालु छो कयमि फलाणे इशू ते या कंहिं बि इशू ते जेकॾहिं उहो लिखे थो त उहो उन शइ खे जेको आहे न टारगेट कोन बणाईंदो त मां हिन ॻाल्हि ते छो ॻाल्हायो, हिन ॻाल्हि ते छो लिखियो। त मूंखे इहा ॻाल्हि वाज़े थिए पई त तव्हां कंहिं बि फील्ड सां वाबस्तगी रखंदा हुजो, तव्हां कंहिं बि फील्ड में जेको आहे सो कमु करे रहिया हुजो, पर ऐं अदब सां जुड़ी सघो था। अदब दुनिया जो वाहिद उहा शइ आहे जिते तव्हां जेको आहे न पंहिंजो पाण खे संवारे सघो था, पंहिंजो पाण खे ठाहे सघो था। लतीफ़ सरकार चयो आहे त ततो तन तंदूर में, ॾाढी हिन जी ख़ूबसूरत माना आहे त तूं पंहिंजो पाण खे तंदूर वांगुरु पचाए छॾ, तूं पंहिंजो पाण खे एतिरो पचा जो जॾहिं तूं जेको आहे सो बर्दाश्त न करे सघीं त उन वक़्तु लतीफ़ सरकार चए थो तूं पंहिंजो पाण खे न सफ़ा थधो न करे छॾ, छंडो हणी पंहिंजो पाण खे थोरो जेको आहे न साही पट उते, ऐं उन खां पोइ तूं पंहिंजी प्रैक्टिसिस खे वरजाईंदो रह, पंहिंजे कम खे तूं जेको आहे न दिलि जी गहराई सां कंदो रह, तुंहिंजो जेको कमु आहे, जेका तुंहिंजी प्रैक्टिस आहे, उहा तूं कंटिन्यू उनखे वठंदो हल, पर माण्हुनि जे साम्हूं तूं पंहिंजो आवाज़ु न कढ, तूं माण्हुनि खे न ॿुधा, लोक खे न ॿुधा त तूं जेको आहे सो छाजी तपस्या करीं पियो, छाजे बारे में महिनत करीं पियो, कहिड़ी तुंहिंजी मंज़िल आहे, मतां उहे माण्हू विच में अची, मतां उहे लोक विच में अची तुंहिंजे ऐं तुंहिंजे लव्ड वन, त उहा तुंहिंजी मंज़िल हुजे थी, उहो तुंहिंजो मक़सदु हुजे थो, मतां माण्हू उनजे विच में अची को खलल पैदा कनि, का रंडक या रोक पैदा कनि। त जेको बि कमु अव्हीं करे रहिया हूंदा आहियो, चवंदा आहिनि न त महिनत एतिरी ख़ामोशी सां करियो जो अव्हांजी जेका कामयाबी आहे उहा शोर पैदा करे, उहा शोर मचाए। सो वाक़ई में महिनत जेको आहे सो उहा वाहिद हथियार आहे जंहिंसां इंसान यकीननि पंहिंजी ज़िंदगी खे त बहितर बणाए सघे थो, पर पंहिंजनि जे लाइ बि कुझु करे सघे थो, पंहिंजनि जे लाइ बि उहो मिसाल क़ाइमु करे सघे थो। सो काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि, काफ़ी सारियूं अहिड़ियूं स्टोरीज़ साम्हूं ईंदियूं आहिनि त ॻोठनि, नंढनि नंढनि ॻोठनि मां माण्हू निकिरनि था ऐं कुझु न हूंदे, माना कुझु हुजे, का बेक सपोर्ट हुजे, पोइ माण्हू अॻियां वधे त हिकिड़ी ॻाल्हि माना वाज़े हूंदी आहे त हिन माण्हू खे बाबा ॾाढी सपोर्ट आहे, सपोर्टिव माण्हू हिन जे पोयां मौजूदु आहिनि, हिन जी फैमिली आहे, हिन जा सिबलिंग्स आहिनि, हिन जा फलाणा फलाणा जेके रिलेटिव्स आहिनि उहे हिन तरह जी जेको हिन जी पोस्ट आहिनि ऐं हीअ हुनखे सपोर्ट कंदा आहिनि, तंहिंजे करे हिन माण्हू जो जेको एतिरो नालो बि आहे ऐं अॻियां हिन सुहिणे अंदाज़ सां वधे पियो। पर कुझु माण्हू असां जूं उन्हनि जूं स्टोरीज़ जॾहिं असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे त पंहिंजी महिनत सां, पंहिंजी हिमत सां नंढनि नंढनि ॻोठनि मां निकिरनि था, शहरनि जी तरफ़ रुख कनि था, हिकु तरफ़ उन्हनि जो जेको आहे सो स्टडी गॾो गॾु खयों हलनि, हिकु तरफ़ जेको आहे सो महिनत कनि था, उहे ट्यूशन्स पढ़ाइणु थियो, इंस्टीट्यूट्स में जॉब करणु थी, मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करणु थियो, त इहो जेको आहे न शायदि इहा ॻाल्हि वधीक पावरफुल हूंदी आहे ऐं उनजो इम्पैक्ट जेको हूंदो आहे न सोसाइटी ते शायदि अञा वधीक सुठो हुजे थो।
नाज़रीन वधीक जेको आहे सो पंहिंजे प्रोग्राम में अवां सां काफ़ी सारियूं असां अॼु यकीनन ॻाल्हियूं कंदासीं, काफ़ी सारियूं शयूं तव्हां सां अॼु प्रोग्राम में शेयर कंदासीं। मौसम जो जेको ॿुधायो वञे पियो, हिन मौसम जी जेका तब्दीली आहे लास्ट ईयर खां घणो जेको आहे सो पाण हिन वक़्तु सियारो बर्दाश्त कयो आहे। मौसम वधीक असांखे थधी हिन वक़्तु नसीब थी आहे ऐं पूरो जो पूरो जेको आहे सो मौसम जी तब्दीली बाबति जॾहिं पढ़ूं था ॾिसूं था त असांखे ॿुधायो वञे थो त क्लाइमेट चेंज जे करे ई आहे। सो इहा ॻाल्हि बि यकीनन इहा असांजे अॻियां वाज़े आहे त जिते सियारो घणो असांखे बर्दाश्त करिणो पवे थो त अपकमिंग जेके मंथ्स आहिनि जनवरी फेब खां पोइ जेके बि महीना अचनि था, ख़ासि तौर ते जून ऐं जुलाई जी पाण ॻाल्हि करियूं त उन्हनि में पाण खे तमामु घणी जेको आहे गर्मी पद खे बि मुंहुं ॾियणो पवंदो। छो त जॾहिं असां मौसम जी तब्दीली जी ॻाल्हि कयूं था त सिर्फ़ु असांजो उहो मुल्क कोन्हे को जिते असांखे इन मौसमनि जी तब्दीली खे मुंहुं ॾियणो पवे थो, पर पूरी दुनिया जो ई जेको आहे न हिकिड़ो वॾो मसइलो आहे जिते पूरी दुनिया कमु करे थी ऐं डेफिनेटली हिन जो जेको असरु आहे उहो नंढनि खां नंढनि मुल्कनि ते बि आहे, वॾनि खां वॾनि मुल्कनि ते बि उन ई तरह इहो असरु थिए थो। या पाण ख़ासि तौर ते नॉर्दर्न एरियाज़ जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उते हिकिड़ो त पाण उहो साइड ॾिसंदा आहियूं जिते ग्लेशियर्स जेको आहे सो उहे टुटी रहिया हूंदा आहिनि। बर्फ़बारी जो असांखे ॿुधायो वञे पियो, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके बि तमामु इलाइक़ा आहिनि, छो त 80% जेके बि असांजा ख़ैबर पख्तूनख्वा जा एरियाज़ आहिनि उहे नॉर्थ में नॉर्दर्न एरियाज़ में पाण काउंट कंदा आहियूं ऐं पोइ 20% जेके असांजा उहे थधा इलाइक़ा आहिनि उहे पंजाब में ईंदा आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं, बलोचिस्तान जा बि काफ़ी इलाइक़ा आहिनि जेके घणा थधा रहनि था, पर सिंध स्पेशली असांखे घणियूं गर्मियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। सो इहे मौसम जूं तब्दीलियूं आहिनि ऐं उहे इलाइक़ा जिते तमामु घणी थधि पवे थी त उते हिननि महीननि में हिननि ॾींहंनि में माण्हू रही बि कोन सघंदा आहिनि ऐं उहे माण्हू नंढनि नंढनि ॻोठनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में या ख़ैबर पख्तूनख्वा जा पाण ॾिसंदा आहियूं पठाण सिंध में घणे भाङे जेको आहे सो उहे पंहिंजो कारोबार करण जे लाइ ईंदा आहिनि। ऐं असां जॾहिं ड्राई फ्रूट वठंदा आहियूं त असांखे जेको आहे न हिकिड़ी पठान कम्यूनिटी नज़र ईंदी आहे जंहिंखां हमेशह पाण ख़रीदो फ़रोख़्त कंदा आहियूं। त उन्हनि माण्हुनि जो गुज़र सफ़र हूंदो आहे पंहिंजे कारोबार ते हुजे थो, पंहिंजे कारोबार जे ज़रिए जेको आहे सो हू पंहिंजी फैमिलीज़ रन करे रहिया हूंदा आहिनि ऐं यकीनन कारोबार उहा वाहिद शइ आहे जिते तव्हांखे घणो हिकिड़ो जेको आहे न प्रॉफिट मिली रहियो हूंदो आहे। नौकिरी चयो वेंदो आहे त टेम्पररी हूंदी आहे, हिकिड़े टेम्पररी वक़्तु ताईं ऐं कंहिंजे अंडर में कमु करे रहिया हूंदा आहियो, उन खां पोइ उहो जेको प्रॉफिट आहे उहो गवर्नमेंट जे इदारनि में मिलंदो आहे, पंहिंजे सेमी गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि हुननि में मिले थो। पर जेके प्राइवेट जॉब्स आहिनि, हाणे इदारा जेके गवर्नमेंट जा आहिनि ऐं जेके असांजा प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि में बि घणे भाङे असांखे का चेंजिंग नज़र कोन थी अचे। ऐं ख़ासि तौर ते मां यूथ जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि त जॾहिं तव्हीं चाहींदा आहियो त असांजी ग्रेजुएशन थी वई आहे, मास्टर्स थी वई आहे, त पोइ पाण सभु चाहींदा आहियूं त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू कयूं, पोइ एमफिल वारो पासो असां पकड़ंदा आहियूं। एमफिल खां पोइ PhD जो हिकिड़ो प्रोसेस हुजे थो ऐं PhD खां पोइ हिकिड़ो टाइटल मिलंदो आहे, तव्हांजे नाले जे अॻियां डॉक्टर लॻंदो आहे। त अव्हां जेको आहे सो कंहिं बि इदारे में किथे बि कमु कयो था त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त अव्हां जेको आहे सो पंहिंजी स्टडी खे बि गॾो कंटिन्यू कंदा हलो। नाज़रीन प्रोग्राम में कॉलर मौजूदु आहिनि, उन्हनि खे मां शामिलु करियां थी पंहिंजे प्रोग्राम में। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था, अव्हां प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो। हेलो, अस्सलाम वालेकुम। अव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मदार हुसैन डीजी खान सां ॻाल्हायो। जी जी अदा, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? उर्दू में बात करें। ओके जी, ओके। आप कैसे हैं? ठीक हैं? आवाज आ रही है आपको? आपने नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? मैं मदार हुसैन बात कर रहा हूँ डीजी खान से। ओके जी, कैसे हैं आप? तबीयत सही है? डेरा गाजी खान से। ओके जी, ठीक है। प्रोग्राम आपको हेलो, आपको मेरी आवाज आ रही है? हाँ जी जी, अभी आ रही है। प्रोग्राम कैसा लग रहा है आपको?
प्रोग्राम के हवाले से मैं पूछना चाहूंगी, आप प्रोग्राम में शामिल हो चुके हैं, ऑब्वियसली आपने प्रोग्राम देखा होगा इसलिए आप शामिल हुए हैं। खैर कॉलर जेको आहे सो कॉल ड्रॉप थी चुकी आहे ऐं नाज़रीन असां पहिरियों ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम के कंटिन्यू कयूं था। प्रोग्राम में साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर्स ऐं टिकटॉकर्स भी शामिल हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान सां पंहिंजे प्रोग्राम खे ॿीहर आउं शुरू करियां पई। प्रोग्राम में साथ टपाल मेज़बान जो मौजूदु हूंदो आहे ऐं चांहि जॾहिं साम्हूं हूंदी आहे, चांहि जो हिकिड़ो कप जॾहिं गॾु हुजे थो त प्रोग्राम खे अञा सुठे अंदाज़ में अवां ताईं पहुचाइण जी पूरी कोशिशि हूंदी आहे। जॾहिं सुबुह जी शुरूआति थिए थी त चांहि माना हिकिड़ी मैंडेटरी हुजे थी, माना अवां वटि ब्रेकफास्ट जी प्लेट हुजे, चांहि न हुजे, इहो पॉसिबल कोन्हे को, बिल्कुलु बि इहो पॉसिबल असां सिंधियुनि में न हूंदो आहे। त टपाल मेज़बान जो ऑप्शन तमामु सुठो आहे, तव्हां यकीनन पंहिंजे घरनि में टपाल मेज़बान जी चांहि पीअंदा हूंदव। प्रोग्राम में हिन वक़्तु असां सां कनेक्टेड आहिनि रेहाना फ़तेह ऐं रेहाना ॾाढी सुठी उस्ताद आहे, ॾाढी सुठी टीचर आहे ऐं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे स्कूल में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾींदी आहे। मां डिफरेंट हुन जो जेको आहे न वीडियोज़ हमेशह ॾिसंदी रहंदी आहियां सोशल अकाउंट फेसबुक जे थ्रू। रेहाना ॾाढी एक्टिव आहे ऐं एक्टिवली जेको आहे सो कमु करे रही हूंदी आहे। तमामु हुन जूं एक्टिविटीज़ सोशल अकाउंट्स ते मौजूदु हूंदियूं आहिनि त ख़बर पवंदी आहे, माना उस्ताद एक्टिव हुजनि त पोइ ॿार बि ॾाढा एक्टिव नज़र अची रहिया हूंदा आहिनि। रेहाना मां तव्हांखे वेलकम चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। कीअं आहियो, ठीकु आहियो? हेलो, अस्सलाम वालेकुम रेहाना, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो? कीअं आहियो रेहाना, तव्हां ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां ताहिरा, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, इलाही सुठो लॻे पियो अॼु तव्हांखे प्रोग्राम में कनेक्ट कयो आहे। ऐं मौसम तब्दील आहे रेहाना, स्कूल वञण में यकीनन अव्हांखे बि ॾुखियाई थींदी हूंदी, ॿारड़ियूं जेके अव्हां जूं स्टूडेंट्स स्कूल अचनि थियूं उन्हनि जे लाइ थोरो घणो प्रॉब्लम हूंदो, कीअं पिया मैनेज कयो? बस बिल्कुलु थोरो मौसमी हालात ई आहिनि, पर यकीनन पढ़ाई ऐं तालीम खे बि त ॾिसणो आहे। ऐं मौसमी हालात ख़राब हुअण जे बावजूद बि कोशिशि कंदा आहिनि ॿारड़ा बि, असीं बि, त पढ़ाई ते कोई असरु न पवे। इन करे गॾिजी ॾिसी रहिया आहियूं पढ़ाई खे बि तालीम खे बि। सही सही। अच्छा रेहाना, मां सोशल मीडिया ते न कुझु उस्तादनि जूं वीडियोज़ ॾिसंदी आहियां, कुझु टीचर्स जूं, उन्हनि जूं ॾाढी शिकायतूं हूंदियूं आहिनि सिंध गवर्नमेंट सां ऐं माना इहो चवणु त मौसम जेको आहे सो सख़्तु आहे, तमामु घणी थधि आहे, स्कूल छो नथा बंदि थियनि, असां ॿाहिरिनि मुल्कनि सां थोरी मुक़ाबिलो करे सघूं था, असां पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ॾिसूं, असांखे छो कोन थियूं मोकलूं मिलनि। यकीनन इहे वीडियोज़ तव्हांजी नज़र मां गुज़रंदियूं हूंदियूं, कीअं था ॾिसो भला इन्हनि शयुनि खे? ताहिरा यकीनन मौसमी हालातनि जो असरु पवंदो आहे। को बि असां वटि कारो हुनवार हुजे, बिज़नेस हुजे, स्कूल यूनिवर्सिटीज़ हुजनि, मौसमी हालातनि जे करे असीं बि डिस्टर्ब थींदा आहियूं ऐं ॿार बि आहिनि। पर छा असीं हालातनि खे मद्देनज़र रखंदे को अहिड़ो हथु कढे सघूं जंहिं ज़रिए ॿारनि जी तालीम ते घटि असरु पवनि। मतिलबु जेकॾहिं असीं थोरो हालातनि खे ॾिसूं त यकीन करियो जेकॾहिं ॿार कोई स्वेटर जर्सी पाए बि जेकॾहिं स्कूल पहुचे पियो त आउं इहो मतिलबु चवंदसि त ॿार जी तालीम ते कोई असरु न पवे, त पाण बजाए मोकिलनि जे अगरि थोरो घणो बि टाइम घटाए या वधाए जेकॾहिं तालीम खे जारी रखे सघूं था त रखणु घुरिजे असांखे, ऐं हिन में थोरो वालिदीन खे बि कोऑपरेट करणु घुरिजे। हा हा बिल्कुलु, इलाही सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां। जी हा, प्लीज़ प्लीज़ कंटिन्यू कयो तव्हां। जेकॾहिं वालिदीन थोरो कोऑपरेट कंदा न, तव्हां सोचो त साल जे 12 महीननि में केतिरियूं मोकलूं हूंदियूं आहिनि, असीं केतिरा कलाक ॿारनि खे पढ़ाई पिया मतिलबु ॾियूं, तालीम पिया ॾियूं, त तव्हां ॾिसो जेकॾहिं अञा बि मोकलूं कंदासीं त ॿार जी तालीम जी सिलेबस निसाब सभु रहिजी वेंदो। बहितर कोन आहे त पाण मोकलनि खे बजाए ॿारनि खे स्कूल वठी अचण ते सोचूं, असीं उनमें कहिड़ियूं सहूलियतूं ॾेई सघूं था। ॿार खे तव्हां स्कूल पहुचायो, अहिड़ा ख़तरनाक या ख़राब त मौसमी हालत न आहिनि जिनमें ॿार वाकई मतिलबु बिल्कुलु स्कूल न अची सघनि। बेशक टाइम थोरो अॻिते पोइते कजे, सुबुह वारो या मोकल वारो, पर बिल्कुलु बजाए ॿारनि खे स्कूल खां घर विहारण जे स्कूल मोकिलणु बहितर रहंदो।
सही, बिल्कुल सही पिया चओ तव्हां, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। दुनिया जो असांजो इहो वाहिद मुल्क आहे, या असां सूबे जी ॻाल्हि कयूं न, त असां वटि एतिरियूं छुटियूं थियनि थियूं हर ॾींहं जी। बसि असांखे जेको आहे न थोरी सिर्फ़ु जेको आहे असांखे ख़बर पइजी वञे त अॼु कुझु थिए पियो, त असां इंतज़ारु कंदा आहियूं त असांखे जेको आहे नोटिफिकेशन बिल्कुलु मिलंदो। पाण मोकल जी तरफ़ जेको ऑप्शन हूंदो आहे न, असीं उन ते सोचींदा आहियूं। असीं इहो न आहियूं सोचींदा त छा स्कूल पहुचण खां पोइ मुंहिंजो ॿारु जेकॾहिं तालीम हासिल करे पियो त पोइ आउं घर छो विहारियां। बिल्कुलु बहितर आहे त आउं स्कूल मोकिलण जी ऑप्शन तरफ़ सोचियां, न कि मतिलबु मोकल जी तरफ़ ऐं घर विहारण जी तरफ़। बिल्कुलु रियाना, असांखे अव्हां जहिड़नि उस्तादनि जी ज़रूरत पवे थी पंहिंजी हिन सोसाइटी में। ॾाढा डेडिकेटेड आहियो पंहिंजी फील्ड सां। मां अव्हां जूं एक्टिविटीज़ अक्सर ॾिसंदी रहंदी थैंक यू आहियां सो मच रानी, ऐं थैंक यू मां सो मच। जी जी माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो कमु कयो पियूं। अच्छा, तव्हांजे स्कूल जी भला हिननि ॾींहंनि में छा टाइमिंग आहे? टाइम उहो ई आहे 9 बजे, 9 बजे ऐं ताईं? ॿारियूं पंहिंजे टाइम ते पहुची वेंदियूं आहिनि। सही, बिल्कुलु ठीकु। हालांकि उमरकोट खां थोरो परे तरफ़ मुंहिंजो स्कूल आहे, ईअं सम्झो त ॻोठ वारे हिसे या इलाइक़े में ईंदो आहे मुंहिंजो हा स्कूल, ईअं ई आहे। पर ॿारड़ियूं टाइम ते पहुची वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, सही थोरी लेट थी वेंदी आहे ॿारनि खे, त मतिलबु असेंबली जे टाइम ते थोरी घणी मतिलबु देरि सवेर ॿारड़ियूं पहुची वञनि थियूं। बहरहाल सही। अच्छा। शुरूआती ॾींहंनि में हाज़िरी थोरी घटि रही, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे रूटीन ते अचे पई थी। जी बिल्कुलु ऐं इहो ॾिसी बि ज़बरदस्त ख़ुशी थिए थी ज़बरदस्त। त ॿारड़ियूं पंहिंजी तालीम सां केतिरियूं सचियूं आहिनि। ऐं इहे बि वालिदीन आहिनि जेके ॻोठ में मतिलबु ईअं सम्झो त ॻोठ में रहंदड़ वालिदीन आहिनि जेके पंहिंजी नियाणियुनि खे घर कोन पिया विहारनि, स्कूल बिल्कुलु मोकिलीनि था। बिल्कुलु। ऐं हुनजी हाज़िरी में बि मतिलबु चङो ख़ासो फ़र्क़ु अची वियो आहे पहिरीं खां। हा हा, छो त जी उस्ताद जी जेकॾहिं फुल डेडिकेशन सां पढ़ाए थो त पोइ यकीनन पेरेंट्स बि कोऑपरेट करण लाइ तयारु हुजनि था। ॿारनि जी बि दिलि चवे थी त असां स्कूल अचूं। अच्छा रेहाना, एग्ज़ैक्टली अव्हां जी जी जेका जी पढ़ाइण जी स्ट्रेटजी हूंदी आहे मूंखे थोरी डिफरेंट लॻंदी आहे। माना बुक्स खां हटी करे तमामु एक्टिविटीज़ बि तव्हां कराए रहिया हूंदा आहियो। ऐं आउं जी ॼाणा जी थी त जिथे तव्हां मौजूदु हूंदा आहियो, जिथे तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियो था, उते तमामु सहूलियतुनि खां अव्हां जो स्कूल जेको आहे सो यकीनन थोरो पोइते आहे। कीअं मैनेज कंदा आहियो बिल्कुलु सभिनीनि शयुनि खे, ऐं कीअं सोचींदा आहियो थोरो डिफरेंट अंदाज़ में पढ़ाइणो आहे ॿारनि खे? ताहिरा ॾिसो, उस्ताद जेकॾहिं बहितरीनु आहे त हू सोचींदो इहो त जेकॾहिं आउं इन माहौल में घटि वसाइलनि जी मौजूदगी में जेकॾहिं आउं पंहिंजी ॿारड़ियुनि खे बिल्कुलु उनजी सलाहियतुनि खे वधाइण जे लाइ अगरि मूंखे ॿारड़ियुनि खे क्रिएटिव ठाहिणो आहे त मूंखे सिर्फ़ु किताब ताईं महदूद न आहे रहणो। आउं बियॉन्ड द लिमिट्स, बियॉन्ड द बॉक्स आउं सोचींदसि त मूंखे पंहिंजी ॿारड़ियुनि खे पढ़ाई तरफ़ कीअं वठी अचिणो, मूंखे उन्ही खे इंट्रस्टिंग प्लस में क्रिएटिव ठाहिणो आहे त मूंखे इन्हनि शयुनि खे एनालाइज़ बि करिणो आहे। जी त आउं घटि रिसोर्सिस जी मौजूदगी में आउं पढ़ाई खे इंट्रस्टिंग या क्रिएटिव कीअं थी ठाहे सघां। ज़बरदस्त। ऐं यकीन करियो जेको असांजो सिलेबस मौजूदु आहे उनमें स्टूडेंट्स लर्निंग आउटकम्स ॾिनल हूंदा आहिनि। बिल्कुलु तव्हां ॿार खे को बि टॉपिक पढ़ायो ऐं जेकॾहिं कोई उस्ताद सिर्फ़ु उहो SLOs ते ई कमु करे न, त उनजी जेको पढ़ाइण जी स्ट्रेटेजी ऑटोमेटिक चेंज थी थी वञे। हा बिल्कुलु ऐं ईअं उन आहे। मौज़ू ते जेकॾहिं आउं ॿारनि खे उन लेवल ते वठी अचां त मूंखां सवाल कनि। जॾहिं हू सवाल कनि थियूं त मूंखे वधीक तयारी करणी पवंदी त हाणे मुंहिंजा ॿार बिल्कुलु ज़हीन थियणु शुरू थी विया आहिनि। हा हू बिल्कुलु सवाल कंदा आहिनि, मूंखे अंदाज़ो थी वेंदो त ॿार जी लेवल केतिरी आहे। सही सही। ऐं आउं उन हिसाब सां हलंदी रहंदी आहियां, मूंखे बि मज़ो अची वेंदो आहे ऐं ॿारनि जो बि मतिलबु पढ़ाई जो जेको लेवल हूंदो उहो चेंज थींदो रहंदो आहे। ऐं बिल्कुलु। अल्हम्दुलिल्लाह ॿारड़ियूं अपग्रेड बि थियनि पियूं। हा ईअं हा न हा। त सिर्फ़ु मुंहिंजो मतिलबु थिए पियो ऐं लर्निंग सिर्फ़ु मुंहिंजी थिए पई, ॿारड़ियूं बि एतिरो रेस्पॉन्स ॾियनि थियूं त मूंखे सही। पढ़ाइण में वधीक मज़ो ईंदो आहे। हा हिकु बिल्कुलु। उस्ताद खे बि छा खपे, जेकॾहिं ॿारड़ियूं एतिरियूं क्रिएटिव ऐं एक्टिव हुजनि त हू हिकिड़ो माहौल ठाहिणो पवंदो आहे बहरहाल उस्ताद खे, त उन लेवल ताईं ॿारड़ियुनि खे वठी अची पंहिंजी लर्निंग, पंहिंजूं एक्टिविटीज़ ऐं पंहिंजो जेको आउटकम्स आहिनि उन्हनि खे इनहांस करे। ईअं ई आहे बिल्कुलु, थोरी महिनत उस्ताद खे करणी पवे थी ऐं पोइ शागिर्द बिल्कुलु जॾहिं एक्टिव थी वञे थो त पोइ उहा कामयाबी उन उस्ताद जी हुजे थी। अच्छा, अव्हांजे स्कूल में जेका स्ट्रेंथ आहे उहा मूंखे सुठी नज़र ईंदी आहे। इन जे पोयां जी जी तव्हांजी स्कूल मैनेजमेंट जो बि सुठो साथ हुजे तो पेरेंट्स सां, या टीचर्स बज़ाते ख़ुदि माइटनि सां कनेक्टेड हूंदा आहिनि, छो त असां टीचिंग मैथडोलॉजीज़ खे जॾहिं ॾिसूं था त हिकिड़ी शइ वाज़े रिहाना नज़र ईंदी आहे, उहो उस्ताद जो वालदेन सां कनेक्शन ऐं ॿारनि सां कनेक्शन जेको आहे न उहो स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे। सो मां थोरो इन हवाले सां बि पुछणु चाहींदमि। बिल्कुलु, आउं उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयां थी ताहिरा। हिकिड़ी टीचर जो या मैनेजमेंट जो या स्कूल जो
अगरि लमसम ॻाल्हि कयां त स्कूल जो पंहिंजो हिकिड़ो रोल हूंदो आहे त ॿार खे अट्रैक्ट करे त ॿार डेली स्कूल अचे ऐं हिन में यकीननि वालिदिन खां सवाइ असीं उस्ताद बि कुझु कोन आहियूं पर जेके लर्निंग अप्रोचिस आहिनि ॿारनि जूं उहे हिन में वॾो रोल कनि थियूं मतिलबु ॿार खे पाण खे तजसुस थींदो आहे हू डेली इहो सोचींदो त स्कूल वेंदुसि त ॿार जो उहो जेको उत्साह आहे न उहो ई असांजी जेको हाज़िरी खे जेको अटेंडेंस आहे उनखे प्लस पॉइंट ॾेई छॾींदो आहे त भई मूंखे डेली अचिणो आहे हिते जेके लर्निंग जेके एक्टिविटीज़ आहिनि ॿारनि जूं ॿारनि खे उहो उत्साह वधीक ॾींदियूं आहिनि त असीं डेली स्कूल वञूं ऐं डेली कुझु नओं सिखूं ऐं उनमें ज़ाहिर स्कूल मैनेजमेंट जो बि रोल आहे उहो बहितर रेस्पॉन्स ॾिए पियो वालिदिन खे त वालिदिन बि मुतमइन आहिनि पंहिंजी ॿारनि खे डेली मोकिलीनि था अदरवाइज़ ॻोठनि जी स्कूल में नियाणियुनि जी जेका स्ट्रेंथ हूंदी आहे उहा तमामु घटि हूंदी आहे ऐं मुंहिंजो ई गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे त तव्हां ॾिसो हुनजी हाज़िरी एतिरी मतिलबु वठी अचणु अप टू मार्क अटेंडेंस वठी अचण बि मतिलबु स्कूल मैनेजमेंट प्लस स्टूडेंट्स ऐं प्लस वालिदिन हुनजो वॾो रोल आहे इन असीं टई टीम वर्क जॾहिं करियूं पिया न पेरेंट्स एंड स्कूल मैनेजमेंट आहे उन टीम वर्क में फ़ाइदो ॿारनि खे थिए पियो सिधो सो बिल्कुलु बिल्कुलु हा रियाना इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही चई त इहो न हिकु ट्राइंगल जी तहत इन शइ खे पाण ॾिसूं था स्कूल मैनेजमेंट उस्ताद ऐं जेको आहे सो ॿार या पेरेंट्स खे गॾु असां रखूं त इहे सभु शयूं जॾहिं गॾु इक्वल कमु कनि थियूं त पोइ ई असांखे हिकिड़ो सुठो रिज़ल्ट मिले थो अच्छा गर्ल्स जो स्कूल आहे त छोकिरियुनि लाइ ख़ासि तौर ते पढ़ाई त पंहिंजी जॻह ते आहे पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था उन्हनि जी हुनरी सिख्या जी त पोइ कीअं अव्हां वटि कुझु अलॻि क्लासिस हलंदा आहिनि को कोर्स वग़ैरह अलॻि हूंदो आहे न कोर्सिस जी मुंहिंजी कोशिशि आहे त आउं मतिलबु उन ते कमु कयां पई त आउं अलॻि सां हिन स्कूल जे लाइ ॿारनि जी हुनरी सिख्या ते कोई प्रोजेक्ट वठी सघां गवर्नमेंट खां पोइ उहो लोकली बेस्ट हुजे यानी हिते जेको असर रसूख रखण वारो कोई माण्हू हुजे अहिड़ो जेको इन ॻाल्हि जी ज़िम्मेवारी खणे मतिलबु प्रोजेक्ट जी ताकी उहे ॿारियूं जेके मुआशी तौर ते कमज़ोर आहिनि जेके पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू न पियूं करे सघनि त उन्हनि जे लाइ कुझु करे सघां उन ते मुंहिंजी वर्किंग हले पई अञा ताईं पर ॿारनि खे आउं एक्स्ट्रा क्लासिस जेके हूंदियूं आहिनि उनमें इन्हनि शयुनि जी तरबियत ॾींदी रहंदी अक्सर ऐं पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स ते बि इहे शयूं शेयर कंदी रहंदी आहियां ऐं उन सां काफ़ी फ़ाइदो बि थियो आहे ॿारियूं काफ़ी जेका स्ट्रेंथ हाज़िरी वधी आहे उनमें इन हुनरी सिख्या जो वॾो रोल आहे ॿारियूं हुनरमंद घराणे सां तालुक़ु रखनि थियूं त हुननि जे लाइ वधीक आसानी थी वेंदी आहे जॾहिं पंहिंजो हुनर करे ऐं पंहिंजी स्कूल जो ख़र्चो हुन मां आसानी सां कढे सघनि थियूं पर अञा बि जेकॾहिं कोई हुकूमती या रियासती कोई अहिड़ो माण्हू जेके कंहिं प्रोजेक्ट जी या ज़िम्मेवारी खणे थो त मुंहिंजे स्कूल जे लाइ प्लस पॉइंट थी वेंदो मुंहिंजी ॿारियूं अञा बि वधीक ईंदियूं हा बिल्कुलु छो त असां जेकॾहिं थर्ड पार्टर जी ॻाल्हि कयूं था त असां वटि घणा इंस्टीट्यूट्स उते असांखे नज़र कोन था अचनि सो जेके फंक्शनल स्कूल्स आहिनि जेके इदारा उते सुठो कमु कनि पिया त उन्हनि खे अञा वधीक जेको आहे सो जेकॾहिं कुझु प्रोजेक्ट्स मिलंदा को सुठो कमु थींदो त इहा असांजे लाइ पाण हिकिड़ी ॿुधंदे बि असांखे तमामु सुठो लॻंदो सो रेहाना मां इहो ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में चवंदमि त तव्हांखे को प्रोजेक्ट मिले तव्हां को कमु कयो त ज़रूरु असां सां कॉन्टेक्ट कजो ऐं आउं चाहींदसि त हिन स्क्रीन जे थ्रू हुन शयुनि खे जेको आहे सो अॻियां ताईं बि असां पहुचायूं त हिकिड़ो सुठो हुनजो बि इम्पैक्ट ज़रूरु पवंदो जी हा अच्छा रेहाना हुन खां अलावा थोरो मौसम जे हवाले सां ॿुधायो कीअं मौसम अॼु जी भला मौसम हिते जो जेको आहे न उहो मिलियल जुलियल आहे यानी सर्दी जी मोकिलाणी बि आहे ऐं बरसाति जी आमद बि आहे ऐं हू जेको असां वटि ज़रई जेको तरीक़े सां तव्हांखे ॿुधायांव ज़रई मौसम जेका आहे उनमें सरें पची रास थी वियो आहे त हाणे मतिलबु कणिक जो लाबारो ऐं सरें मतिलबु ईअं सम्झो त मतिलबु गॾु ई थी वेंदा हाणे बहरहाल बरसाति जे अचण सां वरी बि मौसमी हालात ईअं संगीन थी सघनि था या ख़तरनाक थी सघनि था पर अलहमदिल्ला काफ़ी बहितर आहिनि वक़्त जो मौसम अच्छा रियाना अव्हां ॿुधाइजो पर्सनली हूअ मौसम कहिड़ी वणंदी आहे सियारे जे मौसम खे इंजॉय कंदा आहियो बिल्कुलु मौसम त सभु कुदरती मूंखे अट्रैक्ट कंदा आहिनि हर मौसम मूंखे वणंदो आहे पर सियारे जी जेका मौसम हूंदी आहे न उहा कुझु ख़ासि वणंदी आहे सियारे जी मौसम जी जेका रूटीन हूंदी आहे न पंहिंजी उहा सफ़ा चेंज थी वेंदी आहे ॿियनि मौसमनि जी बनिस्बत त मूंखे सियारो वधीक वणंदो आहे बहरहाल थैंक यू सो मच रेहाना ॾाढो सुठो लॻो तव्हां सां प्रोग्राम में ॻाल्हायोसीं तव्हांखे जी बिल्कुलु तव्हांखे असां बिल्कुलु यादि कंदा रहंदासीं ऐं सुठो लॻंदो आहे हिन तरह जूं टीचर्स हुजनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजूं अदियूं जॉब करे रहियूं हूंदियूं आहिनि यकीननि उहा गवर्नमेंट जॉब त उन्हनि जी आहे पर
ॻोठनि जे स्कूलनि खे जेको आहे न तव्हां आबाद कयो था और उते सुठो कमु कयो था, स्टैंड बाय अमी हुजो था ऐं सुठी स्ट्रेंथ बि जॾहिं नज़र ईंदी आहे त पोइ वाक़ई में तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। नाज़रीन, असां जेको आहे सो ब्रेक जी तरफ़ बि अॻियां वधंदासीं। यकीनन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो ॿुधायो वियो आहे। हूअं ख़ैबर पख्तूनख्वा या पंजाब जे इलाइक़नि में बरसाति हिननि ॾींहंनि में त थींदी आहे, पर उनजो असरु वरी असां वटि थींदो आहे, थधि घणी थींदी आहे। पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची समेत बरसाति जो ॿुधायो वञे पियो ऐं मां फोरकास्ट सुबुह जो बि चेक कयमि पई त 11:30 खनि जो टाइम ॿुधायो पियो वियो त जामशोरो जे इलाइक़नि में जेको आहे सो बरसाति थींदी। पोइ हाणे ॾिसूं था मींहुं वसे थो या नथो वसे, पर कुझु ॾींहंनि में मींहनि जो ज़रूरु असांखे ॿुधायो वञे पियो। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ ॿिनी अॻियां वधूं था। सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, सिंध जी शान, टपाल मेज़बान, ऐं तव्हां असां सां कनेक्टेड रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, सिंध जी शान, टपाल मेज़बान सां प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थिया आहियूं। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ॻाल्हि ॿोल हले पई मौसम जे हवाले सां, स्कूल्स जे हवाले सां। जेके असांजा तमामु इलाइक़नि जा स्कूल आहिनि उहे असां अर्बन साइड्स जा काउंट कयूं या पंहिंजे ॻोठनि जा स्कूल, उन्हनि जी ॻाल्हि कयूं। ॻोठनि जा स्कूल घणे भाङे इहो ॿुधंदा आहियूं त उते जेको आहे सो माल वधो ईंदो आहे ऐं उते जेको आहे सो स्कूल फंक्शनल कोन हूंदा आहिनि ऐं घणा मसइला इंफ्रास्ट्रक्चर जा सहूलियतूं न हूंदियूं आहिनि। स्कूल हूंदो आहे त पोइ बिल्डिंग सही न हूंदी आहे, बिल्डिंग हूंदी आहे त पोइ उते फर्नीचर ठीकु कोन हूंदो आहे। जेकॾहिं फर्नीचर ठीकु आहे, थोरो घणो सही आहे त पोइ उते असांखे स्ट्रेंथ नज़र न ईंदी आहे। किथे वरी स्ट्रेंथ नज़र ईंदी आहे त उते वरी तमामु सहूलियतूं कोन हूंदियूं आहिनि। इहे मसइला पाण वटि हमेशह खां रहिया आहिनि। एज़ कम्पेयर टू पंजाब, असां वटि जेका तालीम जे निज़ाम ते नज़र विझूं था, जेतिरा मसइला असांखे नज़र अचनि था ओतिरा मसइला किथे बि असांखे तालीम जा नज़र कोन था अचनि। पर उनजे बावजूदि जिथे स्कूल हलनि पिया, जेके उस्ताद महिनत कनि पिया ऐं कुझु न हूंदे सहूलियतुनि खे उहो जेको आहे सो दरगुज़र करे वरी बि पंहिंजे कम सां लॻल आहिनि। ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि जी आबादी जॾहिं ॾिसंदा आहियूं त पोइ सुठो लॻंदो आहे। इन तरह कॾहिं कॾहिं टीचर्स खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। ऐं नाज़रीन, हिन जेको आहे ॾींहंनि में अव्हां पंहिंजा स्कूल्स जेको आहे सो उहे बि रन कयो पिया, पंहिंजा कमकार बि कयो पिया। ऐं मौसम जेको आहे न उहा हिकिड़ो टैगलाइन खणी कॾहिं बि कोन ईंदी आहे त अव्हांखे कमु कोन करिणो आहे, वेही रहणो आहे। ऐं हूअं बि माना मौसम जहिड़ी बि हुजे, माण्हू कमु न करे त किथे न किथे तव्हां जेको आहे न उहा बॉडी बि फ्रीज़ थियणु लॻंदी आहे। ऐं पोइ वरी थेरेपी जी तरफ़ जेको आहे न माण्हू वेंदा आहिनि। ऐं पाण ॾिसंदा आहियूं थेरेपिस्ट ख़ुदि उन्हनि जो चवणु हुजे थो त मुख़्तलिफ़ कमनि में एक्टिविटीज़ में पंहिंजो पाण खे इन्वॉल्व कयो। हिकु जॻहि ते या हिकिड़ो जेको तव्हांजो पॉस्चर आहे उन में वेहणु जेको आहे उहो तव्हांजे लाइ घणो जेको आहे न चैलेंजिंग थी वञे थो अॻियां हली करे। अच्छा, लाइव कॉल ते फ़क़ीर एजाज़ ख़ासि के लिए असां सां गॾु मौजूदु आहे, उनखे प्रोग्राम में शामिलु कयूं पिया। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा साईं, ख़ुशि आहियो। असांजी भेण अदी ताहिरा जोयो जी ऐं मेहरान टीवी जो पूरो सत खे फ़क़ीर एजाज़ ख़ासि के तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पोए। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो अदा? भेण दुआऊं तव्हांजो सभु ख़ैर, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा भला थोरो मौसम जो हवालो ॾियो, मोरे ऐं मोरे जे आसपास जो मौसम कीअं आहे? भेण अॼु असां वटि अलाह जी महिरबानी सां बारिश हले पई, ॾाढी फर्स्ट क्लास मौसम को मरी लॻी पई आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मोरो नवां जपे में बारिश हले पई, ॾाढो कां पखी दाऊं पिया कनि, ॾाढो मज़ो लॻो पिया इंजॉय पिया कयूं मौसम जो। वाह वाह, माशाल्लाह। वसे थी हीअ मौसम जी ॿी बारिश आहे, ईअं चऊं न पाण? हा, ॿी बारिश आहे, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे भेण जी बिल्कुलु। अच्छा, तव्हांजा तमामु प्रोग्राम्स कीअं हलनि पिया? दिलि चए थी त अहिड़ी मौसम ऐं असां लतीफ़ साईं जी वाई उहा इन मौज़ू ते ॿुधायूं, मिटनि मारुनि जे शान में लतीफ़ पेश कयूं। ज़बरदस्त। त ॿुधनि असांजा मारू, छो जो हींअर मींहुं वसे बि थो, ॾाढो इंजॉय कनि बि था। हा हा, ॿुधायो जी। जी जी भेण जी।
अवां खां वाई ॿुधंदासीं मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अला गुज़री साल वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ऐं मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अला गुज़री साल वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया पका पखन सां मुंहुं मुंहिंजा ॾींहं होत वया अलाही अला पका पखन सां मुंहुं मुंहिंजा ॾींहं होत वया अलाही अला ऐं मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अला गुज़री साल वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया उमिरि अबाणे पार जा मूंखे पल पल पूर पिया अलाही अला उमिरि अबाणे पार जा मूंखे पल पल पूर पिया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ऐं वेठी हुयसि वाट ते मुंहिंजा हिकड़ो होत वया अलाही अला वेठी हुयसि वाट ते मुंहिंजा हिकड़ो होत वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अला गुज़री साल वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया अदियूं शाह लतीफ़ जे मूंखे मिठड़ा मोहब मिला अलाही अला पिट जो घोट लतीफ़ जे मूंखे मिठड़ा मोहब मिला अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अला गुज़री साल वया अलाही अला ओ मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया मुंहिंजे मिठड़नि मारन खे ॾिठे ॾींहं थिया वाह वाह ज़बरदस्त ख़ूबसूरत ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत अदा तव्हां खां जॾहिं बि कुझु बि ॿुधंदा आहियूं इलाही दिलि सां ॿुधाईंदा आहियो इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु आहे ऐं अव्हांजो जेको पूरो सथ आहे उहो ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में परफॉर्म करे रहियो हूंदो आहे अव्हां जेको आहे सो लतीफ़ सरकार जो ज़िक्र कयो त मूं चयो बसि इंतज़ारु कोन था कयूं तव्हां खां ॿुधूं था पोइ वधीक तव्हां सां कचहरी कयूं था सो मां थोरो प्रोग्राम्स जे हवाले सां पुछणु चाहींदमि हीअ सीज़न आहे माशाअल्लाह सां अव्हां सिंगर्स जी ऐं हर ॾींहुं को न को प्रोग्राम कीअं पिया हलनि तव्हांजा प्रोग्राम माशाअल्लाह सां बस क्लास अल्लाह जी महिरबानी सां भेण प्रोग्राम वीआईपी ज़बरदस्ती महीना ख़ैर जो रजब महीनो हुयो ख़ैर जो प्रोग्राम हुया हाणे ख़ैर जो ई लाल साईं जो महीनो बीठो आहे हा हा हज़रत कलंदर लाल शहबाज जो मेलो अचे पियो ख़ैर जो जी बिल्कुलु ऐं मेले जूं तयारियूं पिया कयूं ऐं ख़ैर जा प्रोग्राम अल्लाह जी महिरबानी सां तमामु बहितरीनु गुज़रिया तमामु सुठो ऐं अल्लाह जा करोड़ करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं सभिनि जग जहान खे ख़ुशि कंदो जग जहान जे बचड़नि कखड़नि ॾे ख़ैर कंदो उन सदके असांजे मेहरान टीवी जो पूरो सथ अदा मुर्तज़ा मजबूर भाउ ख़ालिद लतीफ़ी भेण असांजी ताहिरा जोयो उन्हनि जी पूरी फैमिली ॾे
मौला ख़ैर कंदो। आमीन आमीन। ऐं असांजे सीओ जेको आहे मेरान टीवी जो गुलाम नबी मोराज जी साहब, हाँ, उनखे उनजी पूरी फैमिली खे मौला ख़ुशि कंदो। आमीन। उनजे सदके असांजे बचड़नि खे खणने मौला ख़ैर कंदो भेण। आमीन आमीन। जी अदा आमीन बिल्कुलु। अच्छा, तव्हां खां वधीक मां कुझु ॿुधणु चाहींदमि। को अहिड़ो गीत जेको असां जेको आहे न नौजवाननि में घणो ॿुधो आहे, घणो मशहूरु आहे, मां चाहींदसि त उनखे अॼु जेको आहे न तव्हां ॻायो। हा, इहो मशहूरु हले पियो हींअर मुंहिंजो कलाम। जी। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, ओ तुझा नखरा तुझा बाणा ॾिसी थी वियासीं चरिया, थी वियासीं चरिया। सवा पीला इहे गुलड़ा वॻे कीअं थई भरिया, ॾिसी थी वियासीं चरिया। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह। तुझा अंदाज भला नाज भला, अते कोयल जड़ा आवाज भला। अखड़िन जा तेरी तजला जण के बल्ब पे भरिया, ॾिसी थी वियासीं चरिया। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह। तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं चरिया, असी थी वियासीं चरिया। सवा पीला इहे गुलड़ा वॻे कीअं थई भरिया, ॾिसी थी वियासीं चरिया। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह। जद हम पहिरों भेरो तोखे ॾिठो, तुंहिंजी अदा ते पीरल पाण कुटो। जद हम पहिरों भेरो तोखे ॾिठो, तुंहिंजी अदा ते पीरल पाण कुटो। जवे सोलंगी वई दिल लॻी तुंहिंजे दर ते आयूं किरिया, ॾिसी थी वियासीं चरिया। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह। ऐं तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं चरिया, असी थी वियासीं चरिया। सवा पीला इहे गुलड़ा वॻे कीअं थई भरिया, ॾिसी थी वियासीं चरिया। हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, तेरी सूरत सुभान अल्लाह। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन अदा। इलाही सुठो तव्हांजो ही गानो, ऐं माना यूथ मेंबर्स ॾाढो हिनखे पसंदि कयो आहे। तव्हां कंहिं बि सोशल अकाउंट ते ॾिसो त तमामु घणा व्यूज़ आहिनि, ऐं तमामु घणो जेको आहे सो हिनखे ॻायो वियो आहे, पसंदि कयो वियो आहे। जी भेण जी, बिल्कुलु। अच्छा, भेनरनि जी दुआऊं ऐं मेरान टीवी जे सत जूं दुआऊं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी दुआ सां बसि मौला भले कंदो। जी जी आमीन आमीन। अच्छा, सुबुह मेरान प्रोग्राम जे हवाले सां लास्ट में जेको आहे तव्हां खां कमेंट्स वठंदासीं। छा चवंदव? सुबुह मेरान अव्हां जो पंहिंजो अंगण रहियो आहे, ऐं जॾहिं बि तव्हांखे असां यादि कयो आहे तव्हीं ईंदा आहियो, ऐं ॾाढो सुठो अव्हां सां प्रोग्राम असांजे व्यूअर्स ताईं पहुचंदो आहे। छा चवंदव? बेशक भेण, सुबुह मेरान प्रोग्राम असांखे ईअं लॻंदो आहे जीअं पंहिंजे घर ईंदा आहियूं, पंहिंजे बचड़नि सां जीअं भोग मज़ाक़। ऐं सुबुह मेरान जे प्रोग्राम तक़रीबन हर माण्हू ॾिसंदो आहे, छो जो मां तक़रीबन तइलीम जे हिसाब सां ऐं लतीफ़ साईं जूं वायूं, लतीफ़ साईं जा वैद, इलाही नॉलेज मिले थी इन प्रोग्राम मां असांखे सुबुह मेरान मां। ऐं तक़रीबन सभु माण्हू ॾिसंदा आहिनि, असांजूं नंढड़ियूं मुंहिंजूं ॾिसनि थियूं इन प्रोग्राम दिलचस्पी सां, छो जो तव्हां तइलीम जे हिसाब में तमामु तइलीम ऐं लतीफ़ साईं जे इलाही वायूं बैत उहे बि हिन प्रोग्राम में सुबुह मेरान में थियनि था। हा बिल्कुलु अदा, बिल्कुलु असांजी कोशिशि हूंदी आहे त सुठो प्रोग्राम पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचायूं। तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम ॾिसंदा बि आहियो। मेहदी साईं जो तव्हां खां कुझु ॿोल ॿुधणु चाहींदासीं, आख़िर में छा ॿुधाईंदव? हा, मेहदी साईं जो कलाम तव्हांखे ॿुधायूं था। जी बिस्मिल्लाह। ओ प्यालो पीतल भी हुजे, घोड़ो कोतल हुजे, प्यालो पीतल भी हुजे, घोड़ो कोतल हुजे, हुसन होटल हुजे, उते खेचल न हुजे, हुसन होटल हुजे, उते खेचल न हुजे। प्यालो पीतल हुजे, घोड़ो कोतल हुजे, प्यालो पीतल भी हुजे, घोड़ो कोतल हुजे, हुसन होटल हुजे, उते खेचल न हुजे, हुसन होटल हुजे, उते खेचल न हुजे।
प्यालो पीतल हुजे घोड़ो तोतल हुजे प्यालो पीतल भी हुजे तोतल हुजे उसन होटल हुजे उते के चलण हुजे उसन होटल हुजे उते के चलण अए पोइ थियनि बदरा पता आहिनि इश्क जे इंसाफ़ जा पोइ थियनि बदरा पता आहिनि इश्क जे इंसाफ़ जा महदी महफ़िल बि हुजे उते अटकल न हुजे महदी महफ़िल बि हुजे उते अटकल न हुजे हुसन होटल हुजे उते खेचल न हुजे हुसन होटल हुजे उते खेचल न हुजे चालो पीतल भी हुजे घोड़ो तोतल हुजे चालो पीतल हुजे घोड़ो तोतल हुजे हुसन होटल हुजे उते खेचल न हुजे हुसन होटल हुजे उते खेचल न हुजे। ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल रहियो तमामु सुठो लॻो तव्हांखे प्रोग्राम में कनेक्ट कंदा आहियूं ऐं तव्हीं किथे बि हुजो ख़ासि तौर ते मोरे में जॾहिं मौजूदु हूंदा आहियो प्रोग्राम में ज़रूरु कनेक्ट थींदा आहियो ऐं जॾहिं बि प्रोग्राम में मूं पहिरीं बि चयो त ईंदा आहियो त अव्हांजो पूरो सथ ऐं अव्हां सां गॾु मुल्क महबूब अव्हां पंहिंजो फ़र्ज़ंद अदा मुल्क खे बि ॿुधंदा आहियूं ऐं अव्हांजो जेको आहे सो कॉम्बिनेशन हमेशह ॾाढो सुठो रहियो आहे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाईंदा आहियो पर असांजी सिंध जा तमामु जेके बि सिंगर्स आहिनि ऐं महफ़िलुनि जा जेके रागी हूंदा आहिनि न जेके महफ़िलुनि जा मोर सॼा वेंदा आहिनि उन्हनि खे जॾहिं बि तव्हां ॿुधो ऐं उहो महफ़िल जा जेके कलाम आहिनि तव्हां ॿुधो या उन महफ़िल में तव्हां मौजूदु हुजो पोइ हिन तरह जा जेके गाना हूंदा आहिनि मेहदी सरकार जा ऐं असांजा पुराणा जेके बि कलाम हुजनि था सिंधी उन्हनि जी फरमाइश ईंदी आहे फरमाइश कई वेंदी आहे ऐं उहे महफ़िल में सुठा बि लॻंदा आहिनि सूटेबल बि हूंदा आहिनि ॿुधण में ॾाढो पाण खे मज़ो ईंदो आहे हर तरह जो जेको मुख़्तलिफ़ म्यूज़िक हुजे थो छो त म्यूज़िक में यकीनन कैटेगरीज़ आहिनि ऐं तव्हां म्यूज़िक जी कंहिं बि सिन्फ़ ते वञो कंहिं बि अंदाज़ सां तव्हां म्यूज़िक खे इंजॉय कयो त अव्हीं यकीनन तमामु घणो उते इंजॉय कयो था ऐं ख़ासि तौर ते ही जेके ॾींहं आहिनि सियारे जा थधा ॾींहं इन्हनि में मच कचहरियूं ऐं मॉडर्न अंदाज़ में जेके मच कचहरियूं हुजनि थियूं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो चार्म हूंदो आहे उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो आहे तव्हां पंहिंजी इंस्टीट्यूट में जिते कमु कयो था जिते तव्हां पढ़ो था स्कूल जा स्टूडेंट्स आहियो कॉलेज जा स्टूडेंट्स आहियो यूनिवर्सिटी गोइंग स्टूडेंट्स आहियो अव्हां जूं गॾिजाणियूं थींदियूं हूंदियूं ऐं मच कचहरी जो जेको कंसेप्ट आहे इहो असांखे यकीनन पंहिंजी ट्रेडिशन मां मिलियो आहे पंहिंजी सकाफ़त मां मिलियो आहे मच कचहरियूं असां वटि जेको आहे सिंध में थींदियूं रहियूं आहिनि शुरूअ खां हिननि जो हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजो अंदाज़ रहियो आहे पर हिन टाइम में जॾहिं पाण शहरी ज़िंदगी जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां जेको टेरिस ते बि करे नंढो एहतमाम करे वठंदा आहियूं ऐं उहो उन तरह जा प्रोग्राम्स यकीनन पाण सभिनीनि खे तमामु घणा सुठा लॻंदा आहिनि नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं जॾहिं प्रोग्राम खे कंडक्ट करियां पई त काफ़ी सारियूं ॻाल्हियूं काफ़ी सारियूं शयूं यकीनन हिकिड़े पैटर्न में मौजूदु हूंदियूं आहिनि जिन ते असां पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कंदा आहियूं ऐं अॼु जॾहिं मूं प्रोग्राम शुरू कयो त स्टार्टिंग में मौसम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल मूं कई अव्हां सां पोइ गुल प्लाज़ा जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई ज़िक्र कयोसीं ऐं यकीनन इहो उहो सान्यो आहे जंहिंखे पाण कॾहिं बि कोन विसारे सघंदासीं हालांकि असां वटि इन तरह जा इंसिडेंट्स थिया आहिनि पर वॾे पैमाने ते उनजो घणो नुक़सानु कोन पहुतो आहे जहिड़ो हिन तरह असांखे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पियो चवंदा आहिनि त अव्हांजो माल आहे मिल्कियत आहे अव्हांजी जमा पूंजी आहे तमामु शयूं उन्हनि जो हिकिड़ो अज़ालो यकीनन मुमकिन हूंदो आहे पर इंसानी जान जॾहिं वञे थी त इंसानियत ते सुवालु हूंदो आहे ऐं दुनिया जा महज़िब जेके मुल्क आहिनि तव्हां डिफरेंट पंहिंजे सोशल अकाउंट्स ते वीडियोस ॾिसंदा हूंदव त हिकिड़ो आम जेको आहे न स्ट्रीट में वेंदड़ जेको कुतो हूंदो आहे या जेका ॿिली हूंदी आहे उन खे बि किथे नुक़सानु हुजे थो न उहो बि किथे फासी पवंदो आहे त उनखे रेस्क्यू टीम वञी करे उनखे उतां कढंदी आहे उनखे सेफ प्लेस ते वञी पहुचाईंदी आहे ऐं उते जेको आहे शेल्टर होम्स मौजूदु हूंदा आहिनि उते हर शइ जो इंसानु त माना
तमामु तमामु घणो जेको आहे सो हर तरह सां फैसिलिटेट उनखे कयो वञे थो, पर जानवर जी जड़े जो बि उते ख़्यालु रखियो वेंदो आहे। पर अफ़सोस जो असां वटि जॾहिं हिन तरह जा वाक़िया थियनि था त उन्हनि जो को बि अज़ालो किथे बि मुमकिन नाहे हूंदो। नाज़रीन, मौसम सुठी आहे, तमामु सुठी मौसम आहे, पर हिन मौसम में तमामु घणो पंहिंजो ख़्यालु कयो ऐं जेके थोरो घणो एलर्जिक माण्हू रहंदा आहिनि ऐं जेको जल्दी बीमार थी पवंदा आहिनि, तव्हां तमामु घणो पंहिंजो ख़्यालु कयो ऐं ॿाहिरि जॾहिं तव्हां वञो था त मास्क वग़ैरह इस्तेमालु कयो, छो त हिन मौसम में अव्हां ख़ासि तौर ते हाईवेज़ खां जेकॾहिं अव्हांजो गुज़र आहे त जेको आहे सो असांखे थोरो ख़्यालु करिणो पवे थो, छो त साह जी नालियुनि ज़रिए जेको बि गाॾियुनि जो ख़ारिज थींदड़ धुओं आहे उहो पंहिंजे साह जे ज़रिए सां अंदरि असांजे जिस्म में वेंदो आहे, उन सां घणो फेफड़नि खे नुक़सानु पहुचे थो। ऐं मूं चयो जीअं त जेके एलर्जिक माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे थोरो घणो जेको आहे न पंहिंजो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। इलाजु चवंदा आहिनि त एहतियात इलाज खां बहितर हूंदो आहे, इलाज बाद जी ॻाल्हि हूंदी आहे। वेल नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे ऐं पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिल हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान जंहिंजे साथ सां, जंहिंजे सहकार सां पूरो प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं। मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, जेके साथी असां सां मौजूदु रहिया पंहिंजे प्रोग्राम में, असांजा महिमान, उन्हनि जी बि यकीनन शुक्रगुज़ार आहियां, उहे कनेक्ट रहिया ऐं प्रोग्राम अव्हां ताईं असां कामयाबी सां पहुचायोसीं। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।